घोड़की सेप्को जे बिजली चोरनि ऐं डिफॉल्टरनि ख़िलाफ़ ग्रैंड ऑपरेशन जारी। 200 खां वधीक गैर क़ानूनी कनेक्शन काटिया विया। लखें रुपयनि जी बकायनि जी वसूली। SDO सेप्को घोड़की 2 मतिउल्ला ऐवान जी अॻवानी में लाइन सुपरिटेंडेंट ग़ुलाम हुसैन सुमरो, मोहम्मद इब्राहिम कोराई, लाइनमैन मुनीर अहमद मलक, अली गोहर मलक ऐं ॿियनि अमले स्टेशन रोड, शाही बाज़ार, असमतुल्ला मार्केट, लेडीज़ मार्केट, रहमो वाली ऐं डिफॉल्टरनि ऐं बिजली चोरनि ख़िलाफ़ ग्रैंड ऑपरेशन करे 200 खां वधीक गैर क़ानूनी कनेक्शन कटे छॾिया। जिड़द बकायनि जी मद में लखें रुपया बि वसूल कया विया। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे SDO सेप्को घोड़की 2 मतिउल्ला ऐवान चयो त SA सेप्को सखर मंज़ूर अहमद सुमर जी हिदायतुनि ते बिजली चोरनि ऐं डिफॉल्टरनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो वियो आहे, जेको रोज़ाने जी बुनियाद ते जारी रहंदो। डिफॉल्टर फौरी तौर ते पंहिंजा बकाया अदा कनि। ॿी सूरत में संदन बिजली कटी वेंदी। जिन वटि सेप्को जा बकाया आहिनि उन्हनि सां का बि रिआयत न कई वेंदी। बकाया अदा न करण वारनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। जिन सार्फ़िन जा सेप्को वटि बकाया आहिनि उहे जल्द खां जल्द पंहिंजा बकाया अदा कनि। ॿी सूरत में उन्हनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वेंदी। हुन पंहिंजे अमले खे सख़्तीअ सां हिदायत कई त जेकॾहिं को बि बिजली चोरी में मुलविस हूंदो उन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।